जी नाज़रीन, चाइना का फैलंदड़ कोरोना वायरस पूरी दुनिया के मुतासिर करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में तक़रीबन 2.5 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं लॻभॻि 10,000 माण्हू उजल जो शिकार थी चुका आहिनि। इन मौक़े ते हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध जा खयल इक़दाम जे बारे में गडाब वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही जेके हुकूमत सिंध जेके इक़दाम खया आहिनि हू केतिरे क़दुरु बहितर आहिनि या अञा वधीक इक़दाम खणणु घुरिजे। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था, इन जो छा चवणु आहे। जी बिल्कुलु, असां मुतमिन आहियूं, 100% मुतमिन आहियूं सिंध गवर्नमेंट सां ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह सां बिल्कुलु मुतमिन आहियूं। उहो इंसानियत जे हिसाब सां सुठो कमु करे रहियो आहे। वफ़ाक़ त कुझु बि न कयो आहे हिनमहिल ताईं। जेको बि फंड अचे थो पंजाब खे ॾिनो वञे थो। हालांकि पंजाब में कोरोना जा मरीज़ मां सम्झां थो 7 या 10 हूंदा वधि में वधि, बाक़ी 238 240 त मां बि सोशल मीडिया ते ॾिसां पियो सिंध में मरीज़नि, पर हिते को फंड अहिड़ो ॾिनो नथो वञे। जेको बि अचे थो पंजाब हुकूमत खे ॾिनो वञे थो, वफ़ाक़ खे ॾिनो वञे थो। बाक़ी मां सलाम पेश करियां थो साईं मुराद अली शाह खे। हर कारोबार असांजा सॼा बंदि लॻा पिया आहिनि, कोई दुकान मुकान होटल वोटल बंदि पिया आहिनि। हुकूमत इहो सही कान थी करे। अमीर पंहिंजो सुकून सां घर में खाइनि पीअनि था, उहे सुकून सां राज कंदा, साफ़ सुथरो रहनि था। असां ग़रीब मज़दूर माण्हू काॾे वेंदासीं? न कमु न कार, कोई न धंधो न रोज़गार आहे। इहो ई आहे, दुकान आहे होटल कमकार कयूं था, खाऊं पीऊं था। अमीर खे त पैसो आहे, घर में सुकून करण वारे से करे लिकी वेही रहियो, सुकून सां घर में एंजॉय कर थो, ऐश कर थो। गाॾियूं बंदि कराए थो, रोड बंदि कराए थो, हुनखे कंहिं शइ जो परवाह न आहे। इहे ग़रीब असां किलो टे वठूं था, राति जो खाऊं था, सुबुह सोचूं था। अमीर त थोरी न आहियूं जो असां सुकून सां वेही रहो, हिकु जॻह घर में वेठा हूंदा त खाइण पीअण जो बंदोबस्तु हूंदो। हुकूमत इहो त वॾो ग़लति थी करे। अगरि हुकूमत खे एतिरो असांखे कुर्ब ॾिए थो, साथ ॾिए थो, त असांजे मथां ख़र्चो करे मकान ॾे, राशन ॾे, पैसो ॾे, राश ॾे। जेको कोरोना वायरस लाइ इक़दाम खयो वियो आहे ऐं उन जे लाइ जेके साबुण ऐं ॿिया क़दम खया विया आहिनि जे एहतियाती तौरु, छा तव्हांजे गडाब में इन जी विरासत शुरू थी चुकी आहे? जेको वज़ीर आला इमरान ख़ान क़दम खया आहिनि उहे सिंध लाइ उन्हनि न खया आहिनि। बाक़ी CM साहिबु असांजो मुराद अली शाह आहे, उन्हनि जेको आहे सो सही क़दम खया आहिनि, सुठा क़दम खया आहिनि। जेको गडाब जो इलाइक़ो आहे, लासी ॻोठ या आयूब ॻोठ थी वियो, जेके उस पासे में ॻोठ आहिनि, उन्हनि में न को साबुण जो बंदोबस्तु कयो आहे, न कंहिं टांकी जो बंदोबस्तु कयो आहे, न कंहिं ग़रीब खे राशन जो को बंदोबस्तु कयो आहे। छो त हीअ इलाइक़ा जेके बि आहिनि सभु ग़रीब ई आहिनि। हिते कोई बि ॾिसंदो त अमीर तबिको न आहे, सभु ग़रीब आहिनि। सभु ॾियाड़ी कमाए खाई वीचारा खाई पोइ सुम्हंदा आहिनि पेट भरे। बाक़ी हुन वीचारनि खां हाणे मज़ूरी बि करणु परेशानी थी वई आहे, ॾाढी मज़ूरी बि बंदि थी वञे, उहो ॾाढो परेशान आहिनि, सख़्तु परेशान आहिनि। ग़रीब हाणे अहिड़े हाल में थी विया आहिनि, उहो मजबूर थी विया आहिनि, उहो बीमारी खां वधीक ईअं परेशान थी विया आहिनि पंहिंजे खाइण पीअण, पंहिंजे बच्चनि जे पेट गुज़रण लाइ उहो परेशानी इन में आहिनि। बाक़ी हिन लासी ॻोठ में तव्हां सर्वे करे सघो था, जिते बि जेके उस पासे में ॻोठ आहिनि कोई अहिड़ो क़दम न खयो आहे। अच्छा, हीउ जेको इमदादी जेको ऐलान कयो वियो आहे राशन पाणी जो, हाणे छा तव्हां सम्झो था त हिते इन जी विरासत सही नमूने थींदी? जेको हक़ीक़ती जेके ज़रूरतमंद माण्हू आहिनि उन वटि पहुचंदो? त ॾिसो, हितां जा जेके असांजा नुमाइंदा चूंडियल आहिनि उहे माना ॾींदा ई न आहिनि। हितां जा माण्हू कख बि तव्हां पुछी सघो था, विरासत बि सही न कंदा आहिनि, ॾींदा आहिनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾींदा आहिनि। जेको बि अहिड़ो को सिलसिलो हूंदो आहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾींदा आहिनि। भई ग़रीब आवाम खे अटे असां ॾिठो बि न आहे त कंहिंखे ॾिनो अथनि। हाणे बि इहा ई उमेद था रखूं त कोन ॾींदा हो, काॾो ॾींदा। असां ग़रीबनि खे हिते कंहिंखे ग़रीब खे मिले नथो। अॼु ताईं का अहिड़ी का न खई अथनि एक्शन, ॾिसूं था अॻिते वरी अलाह मालिक न थी सघंदो, असांखे न आहे, न न थींदो। जी नाज़रीन, तव्हां गडाब वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे त हुकूमत सिंध पारां जेके कोरोना वायरस में इक़दाम खया आहिनि उहे तमामु साराह जोगा आहिनि, पर जेके कोरोना वायरस ते जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि जूं दिहाड़ियूं जेके ख़राबु थियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ इक़दाम कयो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे माली मदद कई वञे। सालम डायरी सां गॾु जयराम पड़ियार, सोच TV, गडाब, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.